फ़साद बर्पा कंदड़ परॾेहिनि लाइ जाइ सिर्फ़ ख़लीज फ़ारिस जे पाणी हेठि आहे। अहिड़ो बयानु ईरान जे रहबर आला मुश्तबा अली ख़ामनाई ॾींदे चयो आहे त हज़ारे किलोमीटर परे वेही लालच जी बुनियाद ते फ़साद पैदा कंदड़ परॾेहिनि लाइ जाइ सिर्फ़ ख़लीज फ़ारिस जे पाणी हेठां खां सवाइ किथे बि नाहे। योम ख़लीज फ़ारिस जे मौक़े ते पंहिंजे बयान में मुश्तबा अली ख़ामनाई चयो त ख़लीज फ़ारिस ऐं आबनाए हुरमज़ लाइ नओं बाब लिखियो पियो वञे। ख़लीज फ़ारिस जो रोशन मुस्तक़बिल अमरीका खां वधीक पाक हूंदो। हिन ख़िते जे रोशन मुस्तक़बिल में अमरीका जो को बि किरदारु न हूंदो ऐं आबनाए हुरमज़ जे नए निज़ाम ते अमल करणु सभिनी मुल्कनि लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो। हुन दावा कंदे चयो त ख़लीज फ़ारिस में अदम तहफ़्फ़ुज़ जो बुनियादी सबबु अमरीकी मौजूदगी आहे। हुन इहो बि चयो त अमरीकी फ़ौजी अॾा न रुॻो पंहिंजी पर ख़िते जे ॿियनि मुल्कनि जी सलामती खे बि यक़ीनी बणाए नथा सघनि। ईरान आबनाए हुरमज़ जो कंट्रोल संभाले ख़लीज फ़ारिस जे ख़िते खे महफ़ूज़ बणाईंदो ऐं दुश्मन तरफ़ां हिन आबी रस्ते जो इस्तेहसाल ख़तमु कंदो। आबनाए हुरमज़ जे नए निज़ाम ऐं इंतिज़ाम जा क़ानूनी उसूल ऐं उन्हनि ते अमल ख़िते जे सभिनी क़ौमुनि लाइ आसानी ऐं तरक़ी आणींदा। मुश्तबा अली ख़ामनाई इहो बि चयो त 2 महीना अॻु अमरीकी ऐं इसराइली हमलनि जे शुरूआति में इस्लामी जमहूरिया जे रहबर आला तौरु मुक़ररीअ खां पोइ अवामी सतह ते नज़र न आयो आहे ऐं उन खां पोइ संदसि का नई वीडियो या तस्वीर बि जारी नाहे कई वई। इन दौरान हिन सां लाॻापियल केतिरा ई लिखत वारा बयान ईरानी मीडिया ते नशर थिया आहिनि ऐं संदसि ही ताज़ो बयान अहिड़े वक़्तु साम्हूं आयो आहे जॾहिं अमरीकी बहरिया तरफ़ां आबनाए हुरमज़ जी नाकाबंदी जारी आहे।